नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी मूंखे सवाल थी पुछां। हाँ तो गीता में लिखियल आहे हाँ कि कृष्ण श्री कृष्ण अर्जुन खे चए थो हाँ कि देह ऐं देह जे संबंधियुनि खे भुलिजी करे हाँ तूं उठ युद्ध कर। हाँ त इन जो मतिलबु छा आहे? हाँ कृष्ण खे त पंहिंजी बि देह आहे। हाँ त इन जो अर्थ आहे कि असांखे परमपिता परमात्मा चवनि था भई कृष्ण के देह आहे त उहो हीअं छो थो चए कि पंहिंजी देह खे भुलिजो। छोकि जेकी अंदर आत्मा हूंदी आहे न, जी अंदर आत्मा में जेका अलॻि अलॻि वीचार ईंदा आहिनि न संबंधी आदि जा या कहिड़ी ॻाल्हि जा, त हुनखे भुलिजण लाइ पंहिंजे पाण खे आत्मा सम्झणो पवंदो। छो जो जेसिताईं पाण देह में रहंदे हुई मां आत्मा आहियां इहे न सोचंदासीं त पाण खे घड़ी घड़ी उहो जेका बि संबंधी आदि आहिनि उहे शरीर रूपी रूप में नज़र ईंदा, है न। ऐं पंहिंजे पाण खे आत्मा सम्झंदासीं त पाण इहे ई सोचंदासीं न कि जेतिरा बि शरीरधारी आहिनि उहो बि उन्हनि जे शरीरनि में बि आत्मा अथसि। ऐं आत्मा नाते असां भई सभु भाउ आहियूं, भले अलॻि अलॻि शरीर संबंधी सां पाण हिते पार्ट वॼायूं था, पर असल में त असां सभु केरु आहियूं? भाउ आहियूं। त कृष्ण जो चइण जो मतिलबु इहो हीअं करे हो, जॾहिं पंहिंजे पाण खे पाण आत्मा सम्झंदासीं त पाण खे साम्हूं वारा बि आत्मा नज़र ईंदा ऐं पाण भाउ के नाते आहियूं छो जो पंहिंजो पीउ परमात्मा आहे। त परमात्मा खे त पंहिंजी देह अथसि न, त हुनखे कोई धर्म आदि बि कोई न ईंदो अथसि हुनजी बुद्धि में कि इहो हिन धर्म जो आहे, इहो हिन धर्म जो आहे। परमात्मा त सभिनि आत्माउनि खे ई ॾिसंदो आहे, सभिनि आत्माउनि खे ई ज्ञान ॾींदो आहे, सभिनि आत्माउनि खे ई शक्ति ॾींदो आहे। त इहे कृष्ण जे मुख सां चइण वारो केरु आहे? निराकार परमात्मा। मतलब निराकार परमात्मा ही कृष्ण जी आत्मा जे 84वें जन्म में हुनजी 60 वर्ष जी आयु खां पोइ हुनजे शरीर में अची करे पाण खे चए थो, हिकु अर्जुन जो त एग्जाम्पल आहे, लेकिन वो पाण सभिनि खे चए थो कि पंहिंजी देह ऐं देह जे सभु संबंधियुनि खे भूलो ऐं पंहिंजे पाण खे छा निश्चय करो? आत्मा। तॾहिं ई तव्हां हिन जेकी युद्ध जी ॻाल्हि चई था न, कोई पंहिंजे संबंधी सां युद्ध थोड़ी कंदो, लेकिन पंहिंजी जेकी आत्मा में संबंधियुनि जे लाइ कड़ाहट आहे, जेकी बुराइयूं, जेकी बुरा सोच आहे, हुनखे ख़तम करण लाइ हुन सां युद्ध करणी आहे। पाण खे कंहिं शरीरधारी संबंध सां युद्ध न करणी आहे, लेकिन पंहिंजी आत्मा में ॿियनि जे लाइ जेकी बि कड़ाहट आहे, जेकी बि बुराई आहे, जेकी बि पुराणी ॻाल्हियूं आहिनि, दुख ॾियण वारी ॻाल्हियूं आहिनि, हुननि सां युद्ध करणो आहे। उहो युद्ध कीअं कंदासीं पाण? जॾहिं पाण पंहिंजे पाण खे आत्मा सम्झंदासीं, साम्हूं वारे सभिनि खे आत्मा सम्झंदासीं कि असां सभु भाउ आहियूं, हिक ॿिए जा, असांजो पीउ हिकु परमात्मा आहे, त ऑटोमेटिकली सभु पुराणी ॻाल्हियूं, सभु बुराइयूं आदि निकिरी वेंदियूं न। पाण आत्माऊं हिते अलॻि अलॻि शरीर सां वठी करे कर्म था करूं, कहिड़े जन्म जो कोई हिसाब किताब हूंदो जो हिन जन्म में उहो हुन रूप में संबंध में अची करे मूंसां चुकतो थो करे। इहे कॾहिं यादि ईंदो? जॾहिं मां हुनखे आत्मा ॾिसंदमि कि इहे उहो ई आत्मा आहे जंहिंखे मां पहिरें जन्म में हिन ई तरीक़े सां तंग कयो जंहिं तरीक़े सां मूंखे करे थी। त हिन करे केरु थो चए? इहो निराकार परमात्मा थो चए। कृष्ण खे त देह अथसि न, कृष्ण कीअं चई सघंदो कि पंहिंजी देह के संबंधी खे भूलो, पंहिंजी देह खे भूलो? त ज़रूर कोई अहिड़ो अशरीरी आहे जंहिंखे पंहिंजी देह न आहे, उहो ई चई सघंदो न। उनखे ई अभ्यास हूंदो, उनखे ई सॼो ज्ञान हूंदो कि कीअं पाण आत्मायूं हिक ॿिए सां प्यार सां रहूं। उहो ई पाण खे अहिड़ी सलाह ॾेई सघंदो आहे।
पहिरियों पंहिंजी देह ऐं देह जे संबंधनि खे भूली करे पंहिंजे पाण खे आत्मा निश्चय करो, तॾहिं ई तव्हां सभु प्रेम सां रही सघंदो। लड़ाई झगड़ो जेको आहे तॾहिं ई तव्हां सभु विकार ऐं बुराइनि ते विजय प्राप्त कंदव। अच्छा, हा, ठीकु आहे। जी, ठीक है, थैंक यू। हा।